तव्हां पाण वारे मुखबिर सां मूंखे मिलाए सघो था? लाला बेवकूफ़ वारियूं ॻाल्हियूं छो थो करी? मूंखे उहो माण्हू घुर्जनि जिन अदा खे अगवा कयो हो। छा इहो काफ़ी न आहे त वज़ीर ख़ैर ख़ैरियत सां घर मोटी आयो आहे? न सोट, अदा जे वापसि अचण सां उनजे दिलि मथां जेके ज़ख़्म लॻल आहिनि उहे कोन छुटंदा जेसीं ताईं पलांद में असां उनजे माण्हूअ खे ॿधी खणी नथा अचूं। लाला लाला इन सां दुश्मनी वधंदी। सोट, मिटी त हू बि असां सां करे कोन विया आहिनि जो तव्हां दुश्मनी वधण जी ॻाल्हि पिया कयो। चङो भला ॻाल्हि ॿुध, जेकर मूं तव्हांखे मुखबर जो नालो ॾेई बि छॾियो ऐं सुभाणे तव्हां हुनखे ज़ाहिर था कयो त छा थो सम्झी अॻियां हुनखे छॾींदा? सोट, तव्हां सिर्फ़ु मुखबर खां उन्हनि जा नाला ऐं ॻोठ जांच करे ॿुधायो जेके अदा खे अगवा करे तव्हां खणी विया। लाला हुन जॾहिं बि मुंहिंजो कमु कयो आहे न त हुन इहो शर्त रखियो आहे त कॾहिं बि मुंहिंजा नाला राज़ में रहिबा उहे ज़ाहिर न थींदा। सोट, मां ॿार न आहियां जो तव्हां अणघड़िया बहाना पेश करे मूंखे मुतमिन कंदो। अड़े ॿार न आहियो त ॿियो छा आहियो? हा, अड़े मुखबर न मुंहिंजो दोस्त आहे न को मिट। हुन मूंखां पूरो लख वरितो आहे, लख रुपया वठी पोइ इहो कमु कयो अथई। न हुनजो मुंहिंजे मथां थोरो आहे न मुंहिंजो हुनजे मथां थोरो। ऐं अहिड़ा मुखबिर तव्हांखे हर ॻोठ में मिलंदा। रुगो हुननि जे साम्हूं पंहिंजो खीसो ढिलो कयो, हर कमु तयारु। सम्झी वियुसि सोट, तव्हांजे नहकर खे 9 कोट हूंदा पोइ तव्हां सां बहस करणु मुंहिंजी बेवकूफ़ी आहे। चङाई जो त अॼुकल्ह वक़्तु ई न आहे। हे ॾिठी त कीअं निकितो? सजावल खान जेका चङाई थियल आहे उहा त तव्हांखे बि ख़बर आहे। अकबर जेसिताईं राज़ नथो खुले न त साम्हूं वारे जे मथां थपियल थोरा कंहिं भलाईअ खां घटि न हूंदा आहिनि। पोइ इहा चङाई न थी त चङाई जी भला अञा के ॿिया सिंग हूंदा आहिनि। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।